हैदराबाद के खानगी स्कूल में सालियानी अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट कर रहा है साकिब कुबर। हैदराबाद जे खानगी स्कूल ऐं कॉलेज पारां सालियानी अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शरीक महिमान ख़ास चेयरमैन बोर्ड हैदराबाद समेत टीचर्स, शागिर्दनि ऐं संदसि वालिदैन बि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त अवार्ड उहा तकरीब में ॿारनि में टेबलो ऐं तक़रीर जा मुक़ाबला पिणु कराया विया। जॾहिं त अवार्ड तकरीब में सुठी पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे शील्ड ऐं ॿिया इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दे आर एम्बार्किंग ऑन दी यूनिवर्सिटी एजुकेशन, वहाँ पे माहौल काफ़ी फ्री है, तो दे मस्ट एंजॉय फ्रीडम अपनी, लेकिन अपनी तालीम को सबसे आगे रखें, अपना मकसद पूरा करें। हिते जा टीचर ज़्यादा सुठा आहिनि, ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, सपोर्टिव आहिनि ऐं मूंखे लॻे थो इहो जाम ज़रूरी हूंदो कि ॿि ॿारनि खे कि जेको टीचर पढ़ाए पियो उहो मूंखे सम्झ अचे। ऐं हिते इहो ऑप्शन हूंदो आहे मूंखे अगरि कहिड़े बि टीचर जो सम्झ नथो अचे त उहो पाण में कहिड़े बि एडमिनिस्ट्रेशन सां कॉन्टेक्ट करे सघो था। एग्ज़ामिनेशन्स थींदा आहिनि, मतिलबु हर ईयर में 4 दफ़ा एग्ज़ामिनेशन्स थींदा आहिनि, त इलाही मतिलबु बेस्ट प्रिपरेशन्स कराईंदा आहिनि। रिज़ल्ट में माशाल्लाह सां ॾाढा सुठा था अचनि। मां इहो चवणु चाहींदसि उन्हनि खे कि तालीम जेका आहे इलाही ज़रूरी आहे ऐं हिते जा टीचर्स इलाही सुठा आहिनि। ख़ासि करे आउं सर वाहिद बख़्श खे उहो कराइणु चाहींदसि। सर वाहिद बख़्श इलाही सुठो आहे, उहो ॿारनि सां कोऑपरेट कंदो आहे ऐं बाक़ाइदगी सां उन्हनि जो एतिरो रूल इहो सुठो ठहियलु आहे कि जेके ॿार अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि जी जेका फ़ी आहे उहा बि घटि करनि था। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सरकारी स्कूलनि जे अंदरि बि मुनक़िद कराए वञनि त जीअं उते पढ़ंदड़ ॿारनि जी बि हौसला अफ़ज़ाई थी सघे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।